बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां ईसी याने 12 किताब जे हवाले सां सबक़ 20 अव्हां सां डिस्कस कंदासीं। सबक़ 20 में कहिड़ा आवाज़ इस्तेमालु कंदा आहियूं, कहिड़ा अखर इस्तेमालु थींदा आहिनि ऐं कहिड़ा अखर मिली करे कहिड़ा लफ़्ज़ ठाहींदा आहिनि। इहो सॼो असां अॼु हिन क्लास में सम्झंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं अव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। सबक़ 20 में जेको असांजो पहिरियों लफ़्ज़ अचे थो उहो आहे फीथो। हाणे फीथो लफ़्ज़ कीअं ठहियो, इनखे जॾहिं असां हिजे कंदासीं त फे ये ज़ेरा फी थेवा थो फीथो, यानी फे ऐं ये खे मिलाए पढ़ूं था ऐं उन्हनि जे हेठां वरी ज़ेर जी निशानी आहे त इन लफ़्ज़नि खे वरी छिके पढ़ंदासीं। फे ये ज़ेरा फी थेवा थो फीथो, हये ज़रा ही अलफ़ पेशो ओ ही ओ, वरी साॻियो ई लफ़्ज़ रिपीट थिए थो त फे ये ज़ेरा फी या फये ज़ेरा फी थेवा थो फीथो, अलमद आ हये हे आहे, फीथो हीअ फीथो आहे। ॿियो लफ़्ज़ अचे थो फे ज़बरा फ णूण ये ज़ेरा णी फणी। हाणे फे ऐं णी ऐं ये खे गॾु असां पढ़ूं था, यानी णूण वण ऐं ये यको सां वरी ज़ेर जो इस्तेमालु आहे। कीअं पढ़ूं था? फे ज़बरा फ णूण ये ज़ेराणी फणी, वरी साॻियो ई लफ़्ज़ रिपीट थिए थो त फे ज़बरा फ णूण ये ज़ेराणी फणी ॾालीअ ॾे फणी ॾे। उनखां पोइ टियों लफ़्ज़ अचे थो छोकर। हाणे छोकर में कीअं, जॾहिं असां हिजे करे पढ़ंदासीं छे वाछो काफ़ ज़बरा क रे पेशो रो, छोकर। वरी फये ज़ेरा फी थेवा थो फीथो, फे ज़ेरे फे रये रे फिरे थेवा थो फीथो फिरे थो। उनखां पोइ वरी साॻा ई लफ़्ज़ रिपीट थियनि था मथियां त फे ज़बरा फ णूणीअ ज़ेराणी फणी ॾालीअ ॾे फणी ॾे। उनखां पोइ आख़िरी लफ़्ज़ अचनि था त ऐन अलफ़ आ रे ज़ेरे रे फे पेशो फ़ आरिफ सीन पेशो सु ठेवाठो सुठो, छेवाछो काफ़ ज़बरा क रे पेशो रो, छोकर। अलमद आ हये हे आहे, आरिफ सुठो छोकर आहे। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।